दुनिया चवंदी आहे त सैयद वहाबी कीअं थींदा आहिनि, सैयद त डंडे कूंडे वारा थींदा आहिनि। दुनिया चवंदी आहे सैयद वरी वहाबी कीअं थींदा आहिनि, न ग़लति ॻाल्हि आहे। अचो केई सैयद ॾेखारियांव, केई वली ॾेखारियांव, केई पीर ॾेखारियांव जेके तव्हांखे अल्लाह जे दर ते झुकाइण वारा, तौहीद वारा, रब खां घुरण वारा। मां त चवंदो आहियां जमीयत उलमा इस्लाम खे अल्लाह जी ज़ात अहिड़ा वली ॾिना, अहिड़ा बुज़ुर्ग ॾिना, अहिड़ा ख़ुदा जा बाना ॾिना जो जिन जे दीदार सां बि कई वाणिया बि मुस्लमान थी वेंदा। अॼु मां सलाम थो कयां हिन दरगाह जे वली बुज़ुर्ग हज़रत साईं अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह खे, जेके फैज़ मिलियो हज़रत साईं हमादुल्लाह हाले जी शरीफ वारे बुज़ुर्ग को, साईं हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह खे फैज़ मिलियो। असांजी जमीयत उलमा इस्लाम जी दरगाह हज़रत साईं अमरोट शरीफ वारा, हज़रत साईं ताज महमूद अमरोटी जेके वाणिया ॾिसंदा हा, दीदार करे कलमो पढ़ी मुस्लमान थी वेंदा। नारे तकबीर, नारे तकबीर। शान मोहम्मद मुस्तफा, शान सहाबा, शान अहले बैत, जमीयत उलमा इस्लाम। हज़रत साईं ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह खे फैज़ मिलियो आहे। अचो रते देरे वारो अॼु मां चौंक ते ॿुधायां थो, मतां परेशान थियो त वहाबिन वटि पीर ई कोन्हनि, वहाबिन वटि आलिम ई कोन्हनि, वली ई कोन्हनि, सभु दरगाहनि वारा असांजा। न न न न, अचो असांजो सिलसिलो केॾो वॾो आहे। असां जमीयत उलमा इस्लाम वारनि जी तार केॾी वॾी आहे। असां जमीयत उलमा इस्लाम वारा पीरनि खां ख़ाली न आहियूं। अचो अचो, हज़रत साईं अमरोटीअ खे फैज़ मिलियो हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ भरचोंडी रहमतुल्लाह अलैह को। अॼु मां तोखे पंहिंजी तार थो ॿुधायां। ओ मोबाइल में रिकॉर्ड करण वारो रिकॉर्ड कयो, लिखण वारो लिखो, यादि करण वारो यादि कयो, ॾिसण वारो ॾिसो, भरण वारो भरो। ही दलील जी ॻाल्हि आहे। भरचोंडी रहमतुल्लाह अलैह खे फैज़ मिलियो। साईं मोहम्मद हसन शाह जीलानी सुई शरीफ जी दरगाह बि जमीयत वारनि जी। वरी सुई शरीफ वारे खे फैज़ मिलियो हज़रत साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह पीर ॻोठ वारो। हाणे त खणी ॿियनि जो कब्ज़ो थी वियो आहे, पर असुल पीर ॻोठ वारे जी तार बि जमीयत वारनि सां थी मिले। ऐं पीर ॻोठ वारे खे फैज़ मिलियो आहे ख्वाजा सैयद मोहम्मद बका हुसैनी शेख तैयब शरीफ वारे को। उनखे फैज़ मिलियो आहे साईं अब्दुल कादिर हुसैनी कोट सधाना शरीफ वारो बि जमीयत जो थो लॻे। वरी उनखे फैज़ मिलियो आहे साईं सैयद साले शाह पंजाब जे पासे उच्च शरीफ वारो बुज़ुर्ग भी असांजो आहे। उनखे फैज़ मिलियो आहे साईं शमसदीन शाह रहमतुल्लाह अलैह को। उनखे फैज़ मिलियो आहे साईं हामिद शाह गंज बख्श रहमतुल्लाह अलैह को। उनखे फैज़ मिलियो शमसदीन मोहम्मद उच्च शरीफ वारे को। उनखे फैज़ मिलियो अब्दुल कादिर उच्च शरीफ वारे को। ए सभु उहे बुज़ुर्ग थी जेके नमाज़ भी पढ़ल, क़ुरान भी पढ़ल, तौहीद जो दस भी ॾियनि, पंहिंजे पेरनि ते कंहिंखे न झुकाईंदा हा, अकेले अल्लाह जे दर ते झुकाईंदा हा। अच त मां तोखे ॿुधायां, उनखे फैज़ मिलियो साईं अब्दुल वहाब शाह बगदाद शरीफ रहमतुल्लाह अलैह को। उनखे फैज़ मिलियो आहे 11 वारो साईं पीराने पीर अब्दुल कादिर जीलानी भी हिन जमात जे सिलसिले में थो अचे। सुभान अल्लाह, ॾाढा करना। साईं अब्दुल कादिर जीलानी बगदाद वारे खे फैज़ मिलियो हज़रत साईं अल्लाह अकबर। हे साईं सिलसिलो उच्च वारनि खां पोइ वरी हलब वारनि ॾे आयो, हलब वारनि खां पोइ वरी करे साईं अब्दुल वहाब ॾे आयो, उन खां पीराने पीर ॾे, उन खां पोइ ख्वाजा अबू सईद मुबारक मखज़ूमी बगदाद वारो। उनखे फैज़ मिलियो तौहीद जो, विलायत जो, दस्तार बंदी जो फैज़ मिलियो ख्वाजा अबुल हसन अली बिन मोहम्मद यूसुफ कुरैशी। उनखे फैज़ मिलियो आहे अबुल फरा तरतुसी रहमतुल्लाह अलैह को। ए साईं रते देरे वारे साईं अब्दुल अजीज रहमतुल्लाह अलैह जो शिजरो केॾो न भलो आहे। उनखे फैज़ मिलियो आहे ख्वाजा अबुल फज़ल अब्दुल वाहिद बिन अब्दुल अजीज को। तवज्जो कयो आख़िरी ॻाल्हियूं। उनखे फैज़ मिलियो आहे ख्वाजा अबू बकर शिबली रहमतुल्लाह अलैह को। उनखे फैज़ मिलियो आहे हज़रत साईं जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह।
वाह सोना जुनेद तोखे फेज़ मिलियो आहे ख्वाजा श्री शक्ति रहमतुल्लाह अलैह को उनके फेज़ मिलियो आहे ख्वाजा मारूफ करखी रहमतुल्लाह अलैह को उनके फेज़ मिलियो आहे ख्वाजा दाऊद ताई रहमतुल्लाह अलैह को उनके फेज़ मिलियो आहे ख्वाजा हबीब उजमी बगदाद वारे को उनके फेज़ मिलियो आहे जमीयत उलमा इस्लाम जी तार काॾे वञी पहुती आहे उनके फेज़ मिलियो आहे ख्वाजा हसन बसरी रहमतुल्लाह अलैह को उनके फेज़ मिलियो आहे डायरेक्ट मुझे करबला में शहीद थियण वारे मौला हुसैन जे बाबे सैयदना अली साईं को मुझे मुर्शिद अली जे लाइ रिवायत में अचे तो अली माल कुरान वल कुरान मा अली अली कुरान सां गॾु कुरान अली सां गॾु मुझे मिठड़े अली के डायरेक्ट फेज़ मिलियो आहे मदीने वारे साईं आमिना जे लाल मिठड़े मोहम्मद करीम साईं खां वरी मदीने वारे साईं के जिब्रील जे वास्ते सां फेज़ मिलियो आहे डायरेक्ट रब्बुल आलमीन खां वो तव्हांखे ख़ुशी करणु घुरिजे न तो जमीयत उलमा इस्लाम वारो तव्हां पीरन वारा हो बेपीरा न आहियो तव्हांखे अल्लाह उहे पीर ॾिना उहे वली ॾिना जिन सॼी हयाती पंहिंजे पेरनि ते कंहिंखे न झुकायो अल्लाह जे दर ते झुकायो